अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। अॼु हिकिड़ो वेस्टर्न सिस्टम जो सिलसिलो खीरथर जबल खां पास थी दादू रस्ते जोही वाही पांधी सेवण ऐं काज़ी अहमद सकरंड रस्ते नवाबशाह डिस्ट्रिक्ट में पहुतो आहे। ऐं इन खां अलावा ही सिस्टम नौशरफ फिरोज़ मेहड़ ऐं हिंगोर जा फैज़गंज ऐं ख़ैरपुर जे इलाइक़नि ताईं पिणु वियो आहे, पर अॼोके सिस्टम में एतिरी ताक़त पैदा न थी सघी, छाकाणि त ज़मीन ते ॾखण जूं हवाऊं तेज़ीअ सां हली रहियूं आहिनि ऐं जॾहिं बि ॾखण जी हवा हलंदी आहे त बरसाति जा सिस्टम एतिरो ताक़तवर न थी सघंदा आहिनि ऐं उहे जल्दी कमज़ोर थी वेंदा आहिनि। पर हिन सिस्टम में तमामु तेज़ हवाऊं ऐं जिथां जिथां गुज़रियो आहे उते टेम्परेचर घटि थी चुको आहे ऐं मौसम बहितर थी चुकी आहे। अव्हांखे सुभाणे जी अपडेट ॾींदा हलूं त सुभाणे बि इन ई रस्ते सां सिस्टम ठहंदो ऐं सुभाणे उत्तर सिंध में वधीक सिस्टम ताक़तवर ठहंदो ऐं विचोली सिंध में एतिरी ताक़तवर सिस्टम एतिरो ताक़तवर थी सघे थो न हुजे, पर उत्तर सिंध में सुभाणे ताक़तवर सिस्टम ठहंदो ऐं सुभाणे जो जेको बरसाति जो सिस्टम हूंदो कुझु लोअर सिंध तरफ़ बि लही सघे थो। इम्कान आहिनि त इन्हनि इलाइक़नि में जीअं कंदकोट, शिकारपुर, जेकाबाद, शहदादकोट, सखर, लाड़काणो, मेहड़, हिंगोरजा, नौशारो फिरोज़, भिरिया, दादू, मोरो, नवाबशाह, शहदादपुर इन्हनि इलाइक़नि ताईं काफ़ी एक्टिविटी वधीक हूंदी, यानी बरसाति जी हलचल, बरसाति जे सिस्टम जी अचण जी ताक़त उहा वधीक हूंदी। उनखां पोइ इहो सिस्टम शहदादपुर तरफ़ ऐं सांगड़ वारनि इलाइक़नि तरफ़ वञी सघे थो। त इन सिस्टम में इहो आहे त तमामु घणियूं हवाऊं हूंदियूं सुभाणे बि ऐं तूफ़ानी हवाउनि जे सां गॾु मिटी बि हूंदी। पर हाणे इहो आहे त जेके ॾखण जूं हवाऊं हलनि थियूं पियूं उन्हनि जे करे हीअ सिस्टम जेके आहिनि से ताक़त खणी न वठी सघंदा आहिनि ऐं अॻिते हली कमज़ोर थींदा वेंदा आहिनि। सो तंहिं करे सुभाणे जो सिस्टम जेसि ताईं ताक़तवर हूंदो होसि ताईं बरसाति ॾींदो ऐं ताक़त अॻिते जेकॾहिं लूज़ करे वेंदो त पोइ ओॾा ई बरसाति न थींदी। अॼु असांखे उमेदु हुई त बरसाति दादू में थींदी, पर दादूअ में थी सघे थो त जोही ताईं कुझु हल्की फुल्की बरसाति पई हुजे ऐं दादू में कुझु कणी पयूं हुजनि, पर अॼु ईअं लॻे थो त एतिरो घणो कुझु बरसाति जो मामिलो पैदा थी न सघियो, छाकाणि त ॾखण जूं हवाऊं खुलियल आहिनि। हिन वक़्तु सिंध में गर्मी पद काफ़ी घटिजी चुका आहिनि, यानी जेकाबाद में 43 आहे, सखर 41, दादू 40, नवाबशाह 34, शहदादपुर 33, खिपरो 34। इहो सॼो कमाल हिन मगरबी सिस्टम जो आहे, ओलह जे सिस्टम जो जेको बरसाति जो बादल अचनि था उनखां पोइ उन सां गॾु थधियूं तूफ़ानी हवाऊं, मिटी उॾाईंदड़ हवाऊं अचनि थियूं, हुन जे करे गर्मी पद घटि थिए थो। ॾखण सिंध में जेके गर्मी पद आहिनि उहे इस्लामकोट में 30, नंगर पार्कर 32 ऐं मीरपुर ख़ासि 33, हैदराबाद 32 ऐं कराची 29। ही टेम्परेचर्स सुठी ॻाल्हि आहे त उत्तर सिंध में ऐं विचोली सिंध में जिते तमामु तेज़ गर्मी हुई उते अॼु टेम्परेचर घटि थी चुका आहिनि ऐं गर्मीअ जो दर्जो सुभाणे खां अञा बि घटिजणु लॻंदो ऐं छाकाणि त हीउ सिस्टम जेको आहे इहो केतिरा ॾींहं हलंदो, तक़रीबन 9 तारीख़ ताईं ओलह जो सिस्टम जेको हीउ हले थो पियो उहो एक्टिव रहंदो ऐं 9 तारीख़ खां पोइ ई कमज़ोर थींदो। पोइ इन वक़्त जे दौरान कहिड़े ॾींहं ते किथे थो बरसाति वसाए इलाइक़ा तब्दील थींदा रहंदा ऐं 8, 9 तारीख़ खां पोइ इहो सिस्टम जेको आहे इन जा बादल कुझु हैदराबाद खां हेठि तरफ़ बि वञी सघनि था ऐं ॾखण सिंध तरफ़ बि वञण जी उमेदु आहे। हाणे हलूं था मॉनसून जी अपडेट जी तरफ़। मॉनसून तमामु घणी ताक़तवर, एक्टिव ऐं ज़ोरनि ते आहे ऐं हिंदुस्तान जा जेके बि इलाइक़ा ॿोड़ींदी थी अचे उहा बरसाति एतिरी तेज़ ऐं तमामु घणी मिक़दार में वसे थी
उतां इहे इतला मिलनि था त उहे इलाइक़ा ॿोॾि जो शिकार थींदा था रहनि ऐं इन्हनि बरसातुनि जे करे जेको अञा मानसून जॾहिं बि शुरू थींदो आहे त शुरूअ में बरसातूं तमामु तेज़ न हूंदियूं आहिनि ऐं तमामु तेज़ बरसातूं तक़रीबन जुलाई 15 खां पोइ ई शुरू थींदियूं आहिनि ऐं उन्हनि जा स्पेल ताक़तवर हूंदा आहिनि पर हिन साल ताक़तवर स्पेल बरसाति जा जून खां ई शुरू थी विया आहिनि ऐं जेके हिंदुस्तान में जिते बि बरसाति वसे थी उते तमामु घणी ॿोॾि पैदा थिए थी ऐं ॿोॾि जे करे काफ़ी उन्हनि इलाइक़नि में माण्हुनि खे परेशानी शुरू थी वई आहे ऐं हाणे अव्हांखे ॿुधायूं था मुंबई में 11 तारीख़ ते हिकिड़ो लो प्रेशर ठहंदो 11 तारीख़ ते 11 जून ते लो प्रेशर ठहंदो तमामु हैवी क़िस्म जो लो प्रेशर हूंदो ऐं उहो लो प्रेशर राजस्थान तरफ़ वेंदो गुजरात खां थींदो ऐं असांजे नंगर पार्कर खे ऐं मिठी इस्लामकोट खे टच कंदो ऐं उन ॾींहंनि ते असांजे ॾखण सिंध जे इलाइक़नि में बादल अची सघनि था ऐं उमेदु आहे त उन्हनि ॾींहंनि में उते बरसाति थींदी यानी 11 तारीख़ ऐं उन खां बाद में 12 13 त इहो अॼोको असांजो अपडेट हुई मानसून जे बारे में ऐं अॼोके सिस्टम जेको सिंध में दाख़िलु थियो उन जे बारे में बाक़ी जेके इलाइक़ा आहिनि असांजा पाकिस्तान जे उत्तरनि इलाइक़नि में यानी कि KPK इस्लामाबाद पंजाब ऐं बलूचिस्तान जा इलाइक़ा त अॼु पंजाब में बरसाति मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थी आहे ऐं KPK में तमामु घणी बरसाति थी आहे कश्मीर में बरसाति हले पई गिलगित में बरसाति हले पई थी त बरसातूं इहे वेस्टर्न सिस्टम जूं मथे हलनि थियूं पियूं जॾहिं त मानसून सिस्टम जूं बरसातूं हिंदुस्तान जो अधु क्रॉस करे अची चुकियूं आहिनि ऐं उन्हनि जो हिन वक़्तु सफ़रु राजस्थान तरफ़ ऐं सिंध तरफ़ आहे ऐं 1 जुलाई ते या उन खां बि थी सघे त 1-2 ॾींहं पहिरियां असांजे सिंध ताईं इहे बरसातूं पहुची वञनि त हा हीअ अपडेट असांजी जारी रहंदी मानसून जे अपडेट जे लिहाज़ सां रोज़ाना अपडेट हासिलु करण जे लाइ असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो जेकॾहिं असांजो फेसबुक पेज ते तव्हां ॾिसो था अपडेट्स त असांजे पेज खे लाइक कयो फॉलो कयो ऐं असांजूं पोस्टूं शेयर कयो ऐं पंहिंजनि दोस्तनि ताईं पहुचायो जीअं उन्हनि ताईं मुफ़ीद मालूमात पहुची सघे महिरबानी अल्लाह हाफ़िज़